नासिर टणो मस्ती वासी नौजवान लुकमान फाटक वारे इलाइक़े में फोरू नथा मज़ामत ते क़तल थी वियो आहे। तफ़सील मालूम था नादिर हुजण खां। जी नादिर। जी बिल्कुल देर सां टनो मस्ती वरसां कोलाब जे वासी नौजवान सोहेल अबड़ो जेको खैरपुर बी सेक्शन थाने जे हद में नामालूम हथियार बंदनि फायरिंग करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान खे गणती जोगी हालत में जेको आहे ज़ख़्मी नौजवान जेको रस्ते में ज़ख़्मनि जा सूर नसनि में फोत थी वियो आहे। ॿुधाए पियो वञे त फोत जेको क़त्ल थी वियल नौजवान आहे सोहेल अबड़ो खैरपुर जे इलाइक़े लुकमान फाटक में पंहिंजे घर जे गेट अॻियां बीठल हुयो, जंहिंखे नामालूम मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि जेको आहे फायरिंग करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे वारसनि पारां गणती जोगी हालत में सखर में हुयो, जेको रस्ते में ज़ख़्मनि जा सूर नसण ते फोत थी वियो। जॾहिं त मक़बूल नौजवान जो लाश जेको आहे ज़रूरी कार्रवाई सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। मक़बूल नौजवान जो जेको लाश आहे टनो मस्ती भरिसां अबाणे शहर कोलाब जेल में पहुचण ते संदसि घर अंदरि कोराम मची वियो आहे ऐं इलाइक़े में जेको आहे सोग वारो माहौल छाइण लाइ ॿिए पासे मक़बूल नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त कंहिंसां ज़ाती दुश्मनी न आहे। नामालूम हथियार बंदनि जेको आहे राति गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। हिन वधीक SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी नौजवान जे क़त्ल में जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। जी नादिर, अवां जी महिरबानी।